आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, मदई जी खां असां ख़बर शेयर कंदा हलूं त गाइजा थाणे जे हद जतन जी किड़ी वासी औरत मसमात ज़ेबा ख़ातून खे पंहिंजे मुड़ुस मिठल जमाली तशद्दुद करे मर्डरिंग करे छॾियो आहे। जंहिं बाद संदसि जी अमर सोनल गणती जोगी हालत में मदई जी थाणे ते आंदो, जिते मदई जी पुलिस गाइजा लाइ चयो त तव्हां जे ॻोठ जी हद गाइजा थाणो आहे। जंहिं बाद हिकु कलाक ताईं बेहोश थियल औरत मदई जी अस्पताल में पियल रही। अस्पताल में मौजूद औरत जी अमर सोनल ख़ातून ॿुधायो त घर में मानी देर सां पचाइण था, ससु ऐं मुड़ुस लठियूं हणी मुंहिंजी धीअ खे ज़ख़्मी कयो आहे। हिन आला अफ़सरान SSP शिकारपुर ऐं ॿियनि खां फौरी नोटिस जी घुर कई आहे। इलाही बख्श भुट्टो, सच्चाई न्यूज़, मदई जी। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।